जो जनाजे जी नमाज मदीने वाले साईं जन पाण जेॾीमहिल जनाज़ो पढ़जी वियो ऐं लाश खणी हलिया, साईं जन पंहिंजो पेर मुबारक हीअं ज़मीन ते न पिया रखनि, पेरनि खे हीअं पॿनि ते हलनि पिया। अजीब हलण हुयो, असां कॾहिं ईअं साईं जन खे हलंदे न ॾिठो हो। पुछा चऊं या रसूल अल्लाह, तव्हां ही पेर मुबारक ज़मीन ते न पिया कोड़ियो? हिन मर्द जे जनाज़े ते आसमाननि खां एतिरा मलाइक लथा आहिनि जो मदीने जी ज़मीन भरिजी वई। उहा जाइ नथो ॾिसां जिते पेर रखां, इनजे करे पेरनि जे पॿनि ते हलां। केतिरा मलाइक हुनजे जनाज़े में लथा आहिनि। वो जेॾीमहिल दफ़न कयूं, कांधी थी हलिया त साईं जन पाण हुनजे जनाज़े सां गॾु हलिया। जेॾीमहिल दफ़न कयूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हीअं उथी चयो, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, या अल्लाह रहम। घणी देर ताईं साईं जन ईअं तकबीर पढ़ंदा रहिया, उन माण्हुनि जे हक़ में दुआ पढ़ंदा रहिया। सहाबनि पुछो, या रसूल अल्लाह, छाजी थी? फरमायो त हिन मर्द जे मथां क़ब्र एतिरी सोढ़ी थी आहे जंहिंजूं पासरातूं साॼियूं खाॿियुनि में ई, उन्हनि जूं रड़ियूं, उन्हनि जूं दाहूं पाण कननि सां ॿुधियूं। इन जे करे मूं रब खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा मौला जहिड़ो भाई मुंहिंजो साहबी आहे, माफ़ तव्हांजो अलाह ताला मुंहिंजी दुआउनि जे सदिके उनजे क़ब्र जो अज़ाब खणी, उनखे माफ़ी मिली। पोइ मूं तकबीर पढ़णु बंदि कयो। साहबनि अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, हींअर तव्हां फरमायो पिए त हिन जे जनाज़े ते 70,000 मलाइक लथा आहिनि। वरी हुनजो जनाज़ो खणी पिया वञनि त हल्को जनाज़ो, हल्को। त अरबनि में रवाज हो त जंहिंजो जनाज़ो ॻरो हुजे चवंदा इहो भलो माण्हू, जंहिंजो जनाज़ो हल्को हुजे चवंदा त इहो सुठो माण्हू आहे। हिन जनाज़े में सफ़ा ॿार ई न हो, ॼणो कखु मथो हुजे ईअं। पोइ साहबनि पुछो, या रसूल अल्लाह, मुनाफ़िक़ हीअं चवनि था त जनाज़ो हल्को थी वियो। मुनाफ़िक़नि खे कहिड़ी ख़बर, मां मोहम्मद ॾिसां थो त हिन जे जनाज़े खे मलाइक पंहिंजे परनि ते खणी था, इन जे करे कांधियुनि जे सिरनि ते कुलनि ते हिन जो ॿार न आहे, मलाइक पंहिंजे परनि ते हुनखे खणी था। साहबनि चयो, या रसूल अल्लाह, ॿुधो तव्हां फरमायो 70,000 मलाइक लथा आहिनि, मदीने जूं गलियूं गिटियूं सॼियूं फ़रिश्तनि सां भरिजी वियो आहिनि, ऐं हिनजे जनाज़े खे मलाइक परनि ते खयो आहे। वरी फरमायो त हिनखे क़ब्र जो अज़ाब थियो आहे। या रसूल अल्लाह, हिन जो ॾोह कहिड़ो, छो हिनखे क़ब्र जो अज़ाब, हिनजी ख़ता कान्हे? फरमायो त पंहिंजे घर वारनि सां सुठो न हलियो, घर वारी सां हिन जो ताल्लुक़ सुठो न हो, इन जे करे हिनखे क़ब्र जो अज़ाब। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो माण्हू आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असहाबी आहे,
सॼी दुनिया जा क़ौम सब कुतुब कलंदर कढ थियनि त असहाबी जी शान थी आहे। असहाबी हुज़ूर सां गॾिजी निमाज़ूं पढ़ण वारो, मदीने वारे सां गॾिजी जंगू जिहाद करण वारो, मुजाहिद आ, ग़ाज़ी आ, सखी आ, असहाबी आ, नेकोकार आ, जंहिंजे जनाज़े ते 70,000 मलाइक लथा आहिनि। उनजे जनाज़े खे मलाइकनि परनि ते खणी क़ब्रिस्तान ताईं पहुचायो आहे। एतिरनि ख़ूबियुनि जे बावजूद बि उनखे क़ब्र जो अज़ाब थियो। ही त महबूब बीठा हुया जन दुआऊं घुरी उनजो अज़ाब टारियो। सम्झो था? सबबु सिर्फ़ इहो हुयो जो पंहिंजे घर वारनि सां सुठो न हलियो। उनजो बर्ताव पंहिंजे घर वारनि सां भलो न हो, इन जे करे उनखे क़ब्र जो अज़ाब। दोस्तों हाणे अंदाज़ो लॻायूं त असां माण्हू जेकी असां वटि हींअर महबूब मौजूदु कोन्हनि जो दुआ घुरी असांजो अज़ाब ठारींदा। हींअर जे कंहिंखे अज़ाब अचे थो उनखे त भोगणो पवंदो पंहिंजो। दोस्तो पंहिंजे घर वारनि सां जेको सुठो सलूक नथो रखे उनजी क़ब्र जहन्नम जी खॾ बणिजी वई। उनजी क़ब्र खे हेठों मथों साॼे खाॿे सेरांदी पेरांदी जहन्नम जी बाहि भड़काई वञे थी, जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो नथो हले। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहे माण्हू सुठा न आहिनि जेके पंहिंजे घर वारनि खे मार कढनि था। घर वारनि खे मार कढनि पाण फरमायो इहे सुठा माण्हू आहिनि। जंहिंखे मदीने वारो साईं सुठो न चवे उहो सुठो थी सघंदो? असांजूं घर वारियूं असांजे निकाहनि जे क़ैदनि में आहिनि। निकाह जा उहे 3 लफ़्ज़ उन्हनि असांजे क़ैद में आणे छॾियो आहे। ऐं उहे असांजे कपिड़नि धोअण जूं धोबियाणियूं आहिनि। असांजे मानी पचाए खाराइण जे लाइ बुरचाणियूं आहिनि। असांजे घर जी सफ़ाई जे लाइ भंगियाणियूं आहिनि। असांजे ॿारनि जे निपाइण जे लाइ दायूं आहिनि। असांजे नफ़्स ऐं शैतान खां बचाव जूं ढालूं आहिनि। असांजे अकेला जी बिरूं आहिनि। असांजी ज़िंदगी जी रिफ़ाक़त आहे पंहिंजे घर वारी सां। जेको माण्हू पंहिंजे घर वारनि सां सुठो नथो हले, महबूब फरमाइनि था इहो माण्हू सुठो न आहे। ख़ैरुकुम ख़ैरुकुम लिअहलिही, तव्हां में सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो। व अना ख़ैरुकुम लिनिसाई, साईं फरमाइनि था त मां मोहम्मद करीम तव्हां सभिनी खां पंहिंजे घर वारनि सां भलो हलो। हुज़ूर जन जी घर वारी बीवी आयशा सिद्दीक़ा साइण, हुज़ूर जन कॾहिं हुन सां ड्रोड़ पुराईंदा। बीवी साइण वेठी हूंदी ख़ामोश, त साईं फरमाईंदा कल्लिमीनी या हुमैरा, हे ॻाढ़नि चपनि वारी मूंसां ॻाल्हाए। या उनजी ख़ुशतबई कंदा, दिलि जोई कंदा। पंहिंजे घर वारनि सां जेको सुठो ऐं सुहिणो सलूक रखे थो, अलाह ताला वटि उनजे लाइ सुठो बदिलो। ऐं जेको पंहिंजे घर वारनि सां सुठो नथो हले, उनजे लाइ क़ब्र जो अज़ाब रब तयारु करे रखियो। दोस्तों तव्हां फ़क़ीर आहियो,
पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो, उन्हनि खे ॻाल्हि ॻाल्हि ते विढ़णु झगड़णु लड़ाई करणु बेइज़ती करणु उनजे घर जे भातियुनि बचनि पुटनि अॻियां उनजे नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइणु गार गंद ॾियणु इहो ठीकु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त भलो माण्हू मुंहिंजी उम्मत में उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां उनखे ख़र्चु खपे, उन्हनि खे लटो कपिड़ो, उन्हनि जी मानी टुकड़ो जेको जहिड़ो पाण पायो ओड़ो उन्हनि खे पारायो, जहिड़ो पाण खाओ ओड़ो उन्हनि खे खारायो, उन्हनि जी ज़रूरतुनि जो पूराओ कयो। इहा बि इबादत व अन तुरफ़अ लुक़मतन फी इम्रअत, गिरह ठाहे पंहिंजे घर वारी जे वात में विझो, इहो बि ॿिनि नफ़िलनि जो सवाबु। ऐं साईं करीमन फरमायो आहे त जेको बि तव्हां ख़ैरात या ख़र्च कयो था उनजो तव्हांखे अजर मिलंदो, पर सभिनी खां भलो ख़र्च जंहिंजो वधीक भलो तव्हांखे अलाह बदिलो ॾींदो उहो ख़र्च आहे जेको पंहिंजे घर वारनि। साईं जन ईअं फरमायो त मुजाहिद जंग जे लाइ काफ़रनि सां लड़ाई जे लाइ मुजाहिद वञनि था, हिकिड़ो रुपयो तव्हां उन्हनि मुजाहिदनि खे मदद में ॾिनो, हिकिड़ो रुपयो तव्हां कंहिं यतीम ते ख़र्च कयो, हिकिड़ो रुपयो तव्हां कंहिं मुसाफ़िर कंहिं परदेसी खे मदद में ॾिनो, हिकिड़ो रुपयो तव्हां पंहिंजी घर वारीअ ते ख़र्च कयो। साईं फरमाइनि था त हुननि सभिनी रुपयनि खां इन रुपये जो वधीक सवाबु आहे जेको तव्हां पंहिंजे घर वारी खे ख़र्च कयो। इहो बि ख़ैरात में शामिल आहे, इन जो बि अलाह वटि अजुर आहे। पंहिंजी घर वारी खे ख़र्च करे बीमार उनजी दवा दरमल कराए, उनखे लटो कपिड़ो खपे, तेल मेट खपे, मसाज खपे, उनजी ज़रूरत जो पूरा करे, त इहो जेको ख़र्च करे थो इहो बि ख़ैरात में शामिल, इन जो अलाह से उनखे अजुर ऐं सवाबु ॾींदो। रब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अमल